सिंध में ॻायो त सवन फ़नकारनि, लेकिन सिंध धरतीअ जी जिन्हनि फ़नकारनि ख़िदमत कई उन्हनि जे बारे में हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं। दोस्तों, सरमंद सिंधी सिंध जो हिकु बहितरीनु ऐं क़ौम परस्त फ़नकार हुयो जंहिं सॼी ज़िंदगी पंहिंजी क़ौम परस्ती ऐं सिंध जे बारे में जेको आहे सो ॻायो, सिंध जा हुक़ूक़ ॻाया ऐं सिंध जा जेके नौजवान जेको आहे सो नसुल आहे उन खे जेको आहे सो सिंध जा हुक़ूक़ बि ॿुधाया ऐं सिंध जे हुक़ूक़नि जो तहफ़ुज़ कीअं कजे उहो बि सम्झायो। उन खां ॿिए नंबर ते असद ख़ान कुरैशी आहे जेको ड्रामनि जो हिकु बहितरीनु अदाकार आहे, सदोरे जे नाले सां तमामु घणो सुञाणियो वञे थो। लेकिन असद ख़ान कुरैशीअ जी बि अगरि ज़िंदगीअ ते नज़र कजे त असद कुरैशी बि हिकु क़ौम परस्त अॻुवाण आहे ऐं असद कुरैशी बि सिंध जे बारे में जेका बि जेको आहे सो मसइलो थींदो आहे उन में असद कुरैशी वञी शिरकत कंदो आहे ऐं पंहिंजो जेको आहे सो ख़्यालातनि जो इज़हार कंदो आहे। हिन वक़्तु जेको धरणो लॻो हुयो रिसेंटली बबलू वटि जेको केनालनि जो मसइलो हुयो उन में बि असद कुरैशीअ वॾो रोल अदा कयो ऐं असद कुरैशीअ ज़ाती तौर सां वञी उन धरणे में शिरकत बि कई ऐं उन खां अलावा उन धरणे में बयान बि पंहिंजो जारी कयो जेको पंजाब खे जेको आहे सो ललकारे पियो ऐं पंहिंजे हिसे जे पाणीअ जे बारे में तमामु उते बबलू वटि धरना थिया ऐं उन खां अलावा सिंधी टोपी अजरख वारो डे जेको ईंदो आहे उन में बि असद कुरैशी तमामु घणो मुतारिफ़ कराईंदो आहे पाण खे ऐं उन खां अलावा सिंध जो हिकु बबर शेर फ़नकार जलाल चांडे पंहिंजी ज़िंदगीअ में सिंध जे बारे में खोड़ सारा कलाम बॻाया ऐं उहो सिंधी क़ौम परस्त माण्हू हुयो। जलाल चांडियो बि सिंधी टोपी अजरख सां तमामु घणो मोहबत कंदो हुयो ऐं जलाल चांडे पूरी ज़िंदगी पंहिंजीअ में टोपी अजरख खे तमामु घणो उजागर कयो, सिंध जे सक़ाफ़त खे। जलाल चांडियो किथे बि वेंदो हुयो टोपी उन खे पातल हूंदी हुई, कहीं जेको आहे सो अजरख कुल्हे ते लॻल हूंदो हुयो। इन में इहो ई साबित थींदो हुयो त सिंधी टोपी अजरख सां जलाल चांडियो तमामु घणो मोहबत कंदो हुयो ऐं जलाल चांडियो सिंध धरतीअ सां तमामु घणो प्यारु कंदो हुयो। सिंधी मारवाड़ा जेके रहंदा आहिनि हिते अबोज मारवाड़ा उन्हनि सां मोहबत कंदो हुयो ऐं जलाल चांडियो पंहिंजे खोड़ सारनि कलामनि में सिंध जी वाखाण बि कई आहे पंहिंजनि कलामनि में। दोस्तों, खोड़ सारा फ़नकार सिंध में मौजूदु आहिनि जिन्हनि सिंध धरतीअ लाइ तमामु घणी जिदोजहद ऐं महिनत कई। उन मां असद कुरैशी बि हिकु बहितरीनु जेको आहे सो सिंध जो हिकु क़ौम परस्त अॻुवाण आहे ऐं उन हालांकि ड्रामनि में कमु कयो, पढ़ियल लिखियल ऐं बाशऊर जेको आहे सो तबिके सां तालुक़ रखे थो असद ख़ान कुरैशी। लेकिन असद ख़ान कुरैशीअ जा पंहिंजे पेज ते ऐं उन खां अलावा ओवरऑल सॼे सिंध में जेके बि धरना ऐं हड़तालूं थियनि थियूं उन में जे अगरि जेको आहे सो असद ख़ान कुरैशी जा बयान तव्हां पढ़ो या उन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हां ॾिसो त उन मां साफ़ साबित थिए थो त असद ख़ान कुरैशी सिंध धरतीअ लाइ तमामु घणो जेको आहे सो वाखोड़ ऐं जाखोड़ करे थो। दोस्तों, त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढो वीडियो पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब